नर्सरी जे इंटरव्यू सेशन में भलीकार। अॼु असां सां हिकिड़ी महिमान शाहिदा राजपर या शाहिदा टालपुर चऊं गॾु आहिनि ऐं पाण मुख़्तलिफ़ शौक़ु रखनि थियूं, पर हिन वक़्तु आउं चई सघां थी त विमेन चैम्बर ऑफ कॉमर्स जूं तव्हां चेयरमैन आहियो, पेट्रन इन चीफ एंड फाउंडर प्रेसिडेंट आहिनि। अॼु असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाण इन पासे कीअं आहियूं ऐं औरतुनि जे कारोबार जे बारे में या औरतुनि जी लिकल सलाहियतुनि खे जेको आहे सो ज़ाहिर करण जे लाइ उन्हनि कीअं इहो ख़्यालु आंदो त औरतुनि खे वक़्त जी ज़रूरत आहे त वापार में आंदो वञे, छो जो औरतुनि जो सभिनी खां वॾे में वॾो मसइलो ई आहे मुआशी मसइलो, जंहिंजे करे उहे केतिरा मसइला भोगीनि थियूं। समाज में जेकॾहिं उन्हनि सां ॾाढाइयूं थियनि थियूं त सिर्फ़ु उन्हनि जो बुनियादी जेको मसइलो इहो ई हूंदो आहे जो औरत मुआशी तौर ते कमज़ोर हूंदी आहे। अॼु असां शाहिदा सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर औरत खे जेकॾहिं को बिज़नेस प्लेटफॉर्म ॾिनो वञे त उहो कीअं औरत जे मसइलनि खे हल करे सघे थो। पहिरीं त असां शाहिदा सां थोरो हुनजो तारुफ़ वठंदासीं। शाहिदा, तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार। तव्हां पंहिंजो थोरो मुख़्तसिर तारुफ़ ॿुधायो त तव्हांजो ताल्लुक़ु कहिड़े शहर सां आहे ऐं तव्हां केतिरी तालीम हासिल कई आहे ऐं तव्हां जेको आहे सो हिन पासे कीअं आहियो? मुंहिंजो नालो शाहिदा गुलाम रसूल आहे ऐं शादी खां अॻु में मुंहिंजा शाहिदा अज़ीज़ हुया राजपर ऐं शादी खां पोइ शाहिदा गुलाम रसूल टालपुर थी आहे। सो मुंहिंजो तालुक़ु नौशहर फिरोज़ जे हिकिड़े नंढड़े ॻोठु हाजी मोहम्मद याक़ूब राजपर खां आहे ऐं उहो मुंहिंजो ॾाॾा साईं हुया। ऐं असांजो जेको मतिलबु पाड़ो हुयो उहो राजपुरनि जी हिकिड़ी कम्यूनिटी आहे इलाइक़े जा, उतां मां बिलोंग कयां थी। ऐं नंढपण जी जेका तालीम हुई मां उते ॻोठ में ई हासिलु कई, जीअं प्राइमरी स्कूल हूंदा आहिनि उन उतां ई। ऐं उनखां पोइ जॾहिं 6th क्लास में मां वियसि त पटीदन में हाई स्कूल हुयो। उन दौर में पटीदन में मिडल स्कूल हुयो, गर्ल्स जे लाइ हाई स्कूल बि न हुयो। अच्छा। त मां उते 8th ताईं मां उते तालीम हासिलु कई। ऐं उनखां पोइ जॾहिं मूंखे 9th जे लाइ स्कूल में वञिणो पियो त उते गर्ल्स जे लाइ न हुयो त मूंखे बॉइज़ स्कूल में वञिणो पियो। ऐं उहो हुयो असांजे लाइ हुननि इहा फैसिलिटी कई हुई त जॾहिं छोकिरियूं पढ़णु अचनि थियूं त असां हुननि खे शाम जी शिफ्ट में, ऐं मुंहिंजे लाइ 20 किलोमीटर परे वञणु शाम जे टाइम ते ॻोठ मां ऐं अकेली छोकिरी, ॾाढो हिकिड़ो ॾुखियो वक़्तु हुयो उहो। पर अल्हम्दुलिल्लाह मां एतिरो इज़त सां, एतिरो बहादुरी सां ऐं एतिरो सुठे नमूने उहो पंहिंजो टेन्योर पूरो कयो जो मुंहिंजी फैमिली बि उन शइ ते अॼु ताईं फ़ख़्रु कंदी आहे ऐं मूंखे पाण खे बि फ़ख़्रु थींदो आहे त मां पंहिंजे पेरेंट्स जे जेको आहे सर कोन झुकायो। पोइ तव्हां केसि ताईं तालीम हासिलु कई? मां माशाल्लाह सां मास्टर्स कई एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंजोजाम मां, ऐं उनखां अलावा जॉब बि कई 1 साल जे लाइ कराची में। उनखां पोइ शादी थी वई। शादी खां पोइ वरी मां जॉब कंटिन्यू कोन कई छो जो रहण जो मसइलो पियो थिए कराची में, ऐं मुंहिंजा जेके फैमिली हुई इन-लॉस हुया उहे हैदराबाद में। त पोइ इन करे मां कमीशन ॾिनी। कमीशन में थोरो सो मसइलो तव्हांखे ख़बर आहे जेको थींदो आहे त मां उन शइ खे एक्सेप्ट न पई कयां। मां चयो जेकॾहिं करणी आहे त पंहिंजे बलबूते ते, बाक़ी उन वे में जेका असां जॉब न आहे करणी। त इहे सभु शयूं ॾिसी उनखां पोइ कुझु टाइम अहिड़ो आयो जो घर में वेठे माण्हू ज़ाहिर हिकिड़ो कमु करण वारो माण्हू तंग थी पवंदो आहे। त मुंहिंजे दिमाग़ में हमेशह कुझु न कुझु पियो हलंदो हुयो त छा कयां, कहिड़ो कमु कयां, कीअं कयां। अच्छा, हिन वक़्तु आउं तव्हां खां जेको आहे सो सुवालु पुछंदसि त तव्हां एग्रीकल्चर में मास्टर्स कई, पोइ तव्हां अहिड़ो को वेंचर शुरू छो न कयो जेको ईअं सम्झो त एग्रीकल्चर सां ई लाॻापियल हुजे, या लाइव स्टॉक जो को बिज़नेस, या वरी असीं चई सघूं था अहिड़ी का शइ जेका तव्हां पाण ग्रो कयो ऐं तव्हां छो जो पूरी तालीम हासिलु कई आहे त तव्हां ज़मीन ज़राअत ऐं एग्रीकल्चर सां पंहिंजो पाण खे छो कोन ॻंढियो? एग्रीकल्चर सां तालुक़ु मुंहिंजो अञा बि आहे ऐं मुंहिंजो तमामु जेको हिन प्रोफेशन खां वधीक जेका मुंहिंजी दिलचस्पी उहा एग्रीकल्चर सां आहे। छो जो 10 सालनि जी उमिरि खां मां ज़मीनुनि ते वञणु, ज़मीनूं संभालणु पंहिंजे बाबा सां गॾु कमु कयो आहे। बाबा जो सम्झो त माण्हू घर जा जेके मुंहिंजा भाई भेण हुया उहे चवंदा हीअ बाबा जी कमदार आहे। अच्छा। जेको हिसाब किताब थींदो हुयो
जॾहिं फ़सलनि जी जीअं मोड़नि जी चूंडाई थींदी आहे उन जो हिसाबु किताबु ऐं केतिरा औरतुनि खे ॾियणा आहिनि या घणियूं लेबर आणणी आहे उहो सॼो हिसाबु किताबु मूं वटि हूंदो हो एसि ताईं जो उन एज में मां बाबा सां गॾु ॿाहिरि ओताक में वेही जेको तोराई थींदी आहे माप तोर थींदी आहे उहा बि बाबा सां गॾु कराईंदी हुयमि वेरी गुड त मां 10 साल जी उमिरि खां एग्रीकल्चर सां मुंसलिक रही आहियां ऐं फ़सलनि जी ऐं जीअं हिकु बहितरीनु हारी खे ॼाण हूंदी आहे अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि एतिरी अच्छा ॼाण आहे पोइ त तमामु माना असां अॼु हिकिड़ी जेको आहे सो एग्रीकल्चरलिस्ट जेका आहे ख़ातून हारियाणी हारियाणी त असीं नथा चई सघूं सम्झो पर आबादगार औरत जेके हा, चई सघूं था बिल्कुलु। असीं ऐं उन सां गॾु वेठा आहियूं जंहिंखे पूरी पूरी जेका आहे सा ईअं चइजो त तालीम बि हुनजी हासिलु कयल आहे बिल्कुलु। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए छो जो असां वटि असां हींअर ॾिसूं पिया त औरतुनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॿियनि शोबनि में त वञण जो काफ़ी शौक़ु आहे पर इहो हिकिड़ो हार्ड शोबो आहे जंहिंमें औरतूं असांखे तमामु घटि थियूं नज़र अचनि एज़ अ हारियाणी त असांखे हुते नज़र अचे थी पर आबादगार औरत जेका आहे सा शायदि असांखे नज़र कोन थी अचे असां हींअर जॾहिं तव्हां सां मुलाक़ात जे लाइ तव्हांखे दावत ॾिनी त असां खे ख़बर पई त तव्हां हिते हिकिड़ी बचत बाज़ार बि जेको आहे सो हैदराबाद में किथे लॻाई आहे त इहा बचत बाज़ार लॻाइण जो तव्हांजो मक़सदु छा हो इन जो मक़सदु इहो हुयो त कुझु अहिड़ियूं इदारा आहिनि जेके फंडिंग बि कंदा आहिनि त हीअ RDF इदारो आहे NGO आहे त उनजी फंडिंग थियल आहे इन हवाले सां त भई तव्हां यूथ खे चाहे पोइ उहो लेडीज़ हुजनि या जेंट्स हुजनि जीअं असांजी यूथ आहे जेका उनखे तव्हां बिज़नेस जी तरफ़ आणियो पोइ बिज़नेस जी तरफ़ ईअं त जीअं उहो रूफटॉप फार्मिंग आहे उहा करायूं पिया ऐं उनखां अलावा जेका पोल्ट्री फार्म में जीअं असां अंडनि वारी मुर्गियूं ॾेई वरी उन्हनि खां उहे सेल करायूं त हीअ जेका बचत बाज़ार आहे इहा बि उनजो हिकिड़ो कड़ी आहे त तव्हां जॾहिं हिकिड़ी शइ ग्रो कई आहे ऐं उनजो तव्हांखे बेनिफिट्स कहिड़ा आहिनि अच्छा मतिलबु तव्हां उन्हनि खे पहिरीं हिकिड़ो सम्झो त ईअं स्टार्टअप तव्हां उन्हनि खे ॾिनो आहे हाणे तव्हां उन स्टार्टअप जे लाइ तव्हां उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म एज़ अ मार्केट फराहम कयो आहे त उहा प्रोडक्ट खणी अचनि मार्केट में असां इन जे बारे में यकीन कयो त अक्सर ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं असां पंहिंजे ॿिनि टिनि प्रोग्रामनि में इन जे बारे में ॻाल्हि कई आहे एडिटोरियल्स लिखिया आहिनि पर अॼु तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ईअं पियो लॻे त उहा असांजो जेको ख़्यालु आहे उनखे तव्हां मटीरियलाइज़ कयो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अच्छा इन में तव्हां असांखे ॿुधाईंदा त कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि से प्रोडक्ट्स औरतूं खणी पंहिंजो इन मार्केट में आयूं आहिनि इनमें टमाटा बि आहिनि करेला बि हुया ऐं करेला त जल्दी ख़तमु थी विया ऐं सायूं मिर्चूं बि हुयूं ऐं थूम धाणा ऐं फूदनो हुयो अच्छा ऐं उहा हा बेदा देसी बेदा अच्छा देसी बेदा ऐं देसी गिहु हुयो मखण हुयो ज़बरदस्त ऐं खोयो हुयो अच्छा त इहे सभु शयूं जेके आहिनि असांजूं औरतूं पाण खणी आयूं ऐं उनखां अलावा असांजे जेके हैंडीक्राफ्ट्स त मशहूरु आहिनि माशाअल्लाह सां त उन में बि इन्वेस्टमेंट आहे अच्छा इहो आउं सम्झां थी त तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो बिज़नेस थी सघे थो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो प्लेटफॉर्म थी सघे थो ऐं ईअं चई सघां थी या इहो तव्हां खां पुछी सघां थी त इन में असीं चई सघूं था त हिते मिडिल मैन जेको आहे उहो ग़ाइबु आहे ठीकु आहे न अच्छा जॾहिं मिडिल मैन ग़ाइबु थो थिए त जेको ग्रोवर आहे उनखे कहिड़ा फ़ाइदा था मिलनि हाणे ॾिस न जॾहिं मिडिल मैन ग़ाइबु थो थिए कमीशन डायरेक्ट ग्रोवर खे थी मिले कमीशन जी जेको प्रॉफिट थिए थो या जेका भॼ डुक जा हुनखे विच वारे माण्हू खे ॾेई छॾिबा आहिनि त हू पंहिंजी शइ घरां खणी थो अचे ऐं उनखे स्पेस असां था ॾियूं हू हुते सेल थो करे फ्री ऑफ कास्ट स्पेस उनजी काई पेमेंट न हुई इवन उन्हनि खे अचण वञण जो बि ख़र्चो ॾिनो ऐं उन में जॾहिं हुन पंहिंजी शइ पाण खपाई पाण पोखी पाण खपाई ऐं उन में उनखे जेको फ़ाइदो थियो त उहो मतिलबु मिडल मैन जो त हाणे तसवुरु ई नथो करे सघे जे त मां पंहिंजी ज़मीन में या इवन ज़मीन जो त जेकॾहिं कंहिं वटि न आहे त उन्हनि खे अहिड़ियूं शयूं असां ॾिना आहिनि अहिड़ा पॉट्स आहिनि जेके हू घर में ई उनखे फार्मिंग करे सघनि था त उहे जेके आहिनि पाण पंहिंजी फार्मिंग करे प्रोडक्ट सेल कनि था त उहो ॾिस न जेकॾहिं हुन वटि एतिरी क्वांटिटी में नथी थिए हिकिड़ो नंढड़ा ॻोठ आहिनि ॿ चारि घर इहा शइ पोखनि था
ऐं 50 घर आहिनि त उनजी त उते ई सेल थी वञे, सही हुनजे रोज़ जो हिकिड़ो मज़दूरी निकिरी थी वञे। त उनखे उन में शहर अचण में बि उनखे मतिलबु हिकिड़ो मसइलो थो थिए त भई उनखे शहर अचण जी बि ज़रूरत नथी पवे पोइ। 50 घरनि जे ॻोठ ते जेकॾहिं 10 घर इहा भाॼी पोखनि था त उन्हनि जो त उहो उते ई मतिलबु सेल उन्हनि आउट खे थी हिकिड़ो त वञे, सभिनी खां वॾे वॾी ॻाल्हि इहा आहे त उन ॻोठ वारनि खे बिल्कुलु ताज़ी ताज़ी भाॼी थी मिले मिली वञे थी। ऐं हू जेके ग्रोअर्स आहिनि उन्हनि खे उते जो उते कस्टमर मिली थो वञे, बिल्कुलु यानी डोर अच्छा, स्टेप ते हा कस्टमर थो बिल्कुलु। मिली पर वञे। ही जेको हींअर प्रोजेक्ट हले पियो इहो अर्बन ते आहे, अच्छा त अर्बन जे हवाले सां आहे त जेके नंढा नंढा घर आहिनि त उन्हनि खे एतिरो स्पेस न आहे त उन्हनि खे असां स्पेस जे छित ते आहे या अंगण में या बाउंड्री वॉल आहे अहिड़े टाइप। अच्छा इहो पहिरीं मूंखे तव्हां क्लियर कजो त तव्हां हीअ जेको प्रोजेक्ट जी ॻाल्हि कई आहे त इहो तव्हांजो कहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको इन प्रोजेक्ट खे सपोर्ट पियो करे या इन प्रोजेक्ट खे हलाए पियो? WHH, WHH, हा, वर्ल्ड हंगर जो आहे, वर्ल्ड अच्छा हंगर हेल्मेट, त ओके उहे हिनखे कनि पिया। ऐं RDF जेका आहे असां उन्हनि खे इहो प्रोजेक्ट मिलियल आहे ऐं वुमन चेंबर जेको आहे हुनजो सपोर्टर आहे। अच्छा वुमेन चेंबर उनजो सपोर्टर आहे, जी, ओके। त उहो उन सां अच्छा ही जेका तव्हां बाज़ार लॻाई आहे इहा वुमेन चेंबर जे RDF ऐं वुमन चेंबर जी कोलैबोरेशन सां लॻियल collaboration आहे, सां आहे, ओके ठीकु आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इहा जेका मार्केट आहे इहा छा हफ़्तेवार लॻी सघे थी या महीने में हिकिड़ो दफ़ो लॻी सघे हाणे थी? इहा जेका आहे हींअर त असांखे इहे 10 मार्केटूं लॻाइणियूं आहिनि पहिरीं प्रोसेस में। ही भई 2 ॾींहंनि जी असां पहिरीं 1 ॾींहं जो हुयो पर मां हिनखे सजेस्ट कयो त भई 2 ॾींहं लॻाए, 1 ॾींहं में माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे, 2 ॾींहं ते माण्हू अची परचेस कंदा आहिनि। सही, त तव्हां हिनखे जिते बि लॻायो त 2 ॾींहंनि जी कम अज़ कम हुजे। त ही असांजे हींअर पहिरें स्टेप में जेका आहे हुसैनाबाद में इहा लॻी 2 ॾींहंनि जी। हाणे इन खां पोइ असांजो आहे त या कासमाबाद में या लतीफ़ाबाद जो आहे पार्क आहे उन में लॻायूं। त अहिड़ियूं असांखे हींअर 10 मार्केटूं लॻाइणियूं आहिनि। ऐं उन खां पोइ मां कल्ह DC साहिबु आयो असां वटि इनॉग्रेशन उन कई हिन बचत बाज़ार जी, त उन्हनि खे मां तमामु घणी रिक्वेस्ट कई त असांखे हिते जॾहिं इहा लॻाई आहे मार्केट मां इहो फील कयो त ॾाढी ज़रूरत आहे इन शइ जी। अच्छा इन हवाले सां त जेके असांजी औरतूं पाण भाॼी वठणु अचनि पियूं खुले मतिलबु ॿारनि सां गॾु हिकिड़ी जे इंजॉयमेंट थींदी आहे हो रिलैक्स बि माना हुयूं। दे फील फ्री कि हा, असां जेको आहे त सो मतिलबु हिकिड़ो हिकिड़ो जीअं माण्हू हा थी वेंदो आहे न, हा हा बिल्कुलु त मां पंहिंजाइप वारो एहसासु उन्हनि खे एहसास हुजे। मायूं वेठियूं आहिनि उहे बि सेल पियूं कनि ऐं मां उन्हनि खां थी वठां या हिकिड़ो डिप्रेशन वारो माहौल हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे मार्केट में जेको तव्हांखे मार्केट स्ट्रेस हूंदो में, आहे। हा, निकिरी नथियूं सघनि ऐं सब्जी मंडी में औरतूं वञी नथियूं सघनि त हितां जॾहिं वठनि पियूं त हुननि मतिलबु हिकु इंजॉयमेंट हुई हुनजे लाइ, एंटरटेनमेंट चइजे त हो हिकिड़ो फ्री माइंड या फ्री रिलैक्स थी जेको अचनि पियूं ऐं भाॼी वठनि पियूं। जे कल्ह वठी वियूं वरी अॼु बि आयूं उहे ई वठण, त हुननि खे हिकिड़ो मज़ो पियो अचे हिन शइ में न। अच्छा त मां सम्झां थी त जेकॾहिं असां हिनखे परमानेंट कयूं, मां DC साहिब सां बि इहा ॻाल्हि कई त तव्हां महिरबानी कयो त अहिड़ी मार्केट हिते परमानेंट कयो। पोइ उन चाहे तव्हां हुसैनाबाद में लॻायो, छो जो कासमाबाद, लतीफ़ाबाद, हुसैनाबाद सभु मिली करे ही एतिरो स्पेस आहे जो हिते असां उहा शइ करे सघूं था ऐं हिते ख़ुशी सां माण्हू ईंदा। अच्छा इहो परमानेंट जॾहिं थी वेंदी त पोइ जेका मार्केट परमानेंट हले पई जी, उन जे ई हिकिड़े पैरेलल हिकिड़ी ॿी मार्केट परमानेंट ठही वेंदी त उन में पोइ फ़र्क़ु असांखे कहिड़ो मिलंदो? पोइ त असीं चई सघूं था त उन मार्केट जो बि कलर या उनजो मिज़ाज उहा परमानेंट मार्केट वांगुरु ई थी वेंदो हलियो न, त असीं चई सघूं था त इनखे परमानेंट हुजण जे बजाए मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻायो वञे त जीअं इन जी जेका जेको जंहिं तरीक़े सां बचत बाज़ार जो जेको तस्वुरु आहे उन जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो ज़िंदा रहे। हाणे इहो बि तव्हांजो सुठी हिकिड़ो आहे सुवालु, पर ॾिस न लॻाइण वारियूं मोस्टली हिन में जेके मुंहिंजो जेको हिकिड़ो आइडियो आहे त भई असांजी औरतुनि खे हिन में शामिलु कयो, जेका हींअर असां परमानेंट जी मां ॻाल्हि पई कयां त उन में असांजी औरतुनि खे शामिलु कयो। सब्जी खपाइण वारी, गोश्त खपाइण वारी, मच्छी खपाइण वारी उहा असांजी औरत हूंदी। जेकॾहिं औरत खां अची वठे थी ऐं उहो मतिलबु हिकिड़ो ॿिन्ही जो हिकिड़ो सुठो कोलेबोरेशन ठही थो वञे ऐं हफ़्ते में जेकॾहिं हिते थी लॻे वरी ॿिए हफ़्ते असां कासमाबाद में था हणूं त उहो बि हिकिड़ो सुठो आइडियो आहे। पर मां चवां थी त जीअं ॾिसो न हाणे रोज़ रोज़ जो वरी हिते हिकिड़ो स्पेस ठहियो पियो आहे
ठीकु आहे, हितां खणी वञी औरतुनि जे लाइ वरी पोइ हुते वञी मार्केट लॻाइण इहो थोरो सो ॾुखियो हा थींदो। बिल्कुलु। त हिते जेकॾहिं लॻे थी ऐं उहे ई असांजो चेंबर जूं ई औरतूं हूंदियूं, ॿियूं मतिलबु जेके बिज़नेस में अचणु चाहिनि थियूं, जेके कनि थियूं या जिन के शुरू करण वारियूं आहिनि या ऑलरेडी असांजो मतिलबु मेंबर तव्हांजो आहिनि। ख़्यालु इहो आहे त हिकिड़ी परमानेंट मार्केट हुजे जेका औरतुनि जे लाइ हुजे, जिते हा। जिते सेल्स विमेन हुजनि ऐं बायर बि जेके आहिनि से औरतूं ई हुजनि। न, बायर ॾिसो फैमिली सां अची सघनि था। अच्छा असां सिंगल मेन जेको असां अलाउ कोन कंदासीं। अच्छा, उहा असांजी शुरू खां हिकिड़ी आहे त भई पॉलिसी आहे। जेकॾहिं हिन में त असां इहा शइ न रखी आहे, पर जेकॾहिं असांखे परमानेंट मार्केट जी परमिशन मिले थी त पोइ असां सिंगल मेन अलाउ कोन कंदासीं, फैमिली सां मर्द अची पंहिंजी शइ वठी सघे थो। ओके। ऐं उहा इहो न त हिकिड़ो मायूं रिलैक्स हूंदियूं त भई अहिड़े मतलब को काई मतलब हा हिकिड़ो थ्रेट बदमस्ती कोन्हे कोन के थींदी। किसी जो, हाँ ऐं सही सही। जीअं मार्केट वारो हिकिड़ो हला गुला हूंदो आहे त उहा शइ न थींदी, ऐं हिकिड़ो सुकून सां पंहिंजी मायूं आराम सां पंहिंजी शइ शॉपिंग। अच्छा, हींअर जेको तव्हांजो जेको आहे विमेन जेको चेंबर जेको आहे, उहो कहिड़ियूं कोशिशूं पियो करे त औरतुनि खे कारोबार करण जे लाइ जेको आहे सो मोटिवेट कयो वञे? छा औरतूं तव्हां वटि मुख़्तलिफ़ जेके नंढा नंढा कारोबार कनि थियूं उहे तव्हां वटि रजिस्टर थी सघनि थियूं, ऐं कहिड़े कारोबार या केतिरे लेवल ते उनजो कारोबार हुजे जो उहे तव्हां वटि रजिस्टर थी सघनि थियूं? इन में 2 कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे कॉर्पोरेट, हिकिड़ी हूंदी आहे एग्जीक्यूटिव। हाणे कॉर्पोरेट में जेकी हूंदियूं आहिनि इहे वॾियूं कंपनियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो थोरो सी रेंज वॾी हूंदी आहे। पर जेकी असांजी नंढी कंपनियूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे बि असां रजिस्टर कंदा आहियूं। हाणे कंपनी में मुराद इहो न आहे त काई हुन वटि इंडस्ट्री हुजे या हुन वटि कोई अहिड़ियूं फैक्ट्रियूं लॻियल हुजनि या अहिड़ो को कमु हुजे त हू असां वटि अचे। न, हुन कमु शुरू कयो आहे, उहो इनकम जनरेट करे पई, न बि करे पई, ऐं उहो असां ॾे अचे, असांखां ट्रेनिंग वठे, असांखां पुछे त भई मां हीउ कमु करणु चाहियां थी, कीअं कयां, तव्हां मूंखे हिन में जेका ट्रेन कयो या तव्हां मुंहिंजी हेल्प कयो, या मां कहिड़नि इदारनि खां हेल्प वठी सघां थी लोन जे हवाले सां या ग्रांट जे हवाले सां। त उहो असां जेके चेंबर जो जेको कमु हूंदो आहे त उहो उनखे जेका उहा लाइन ॾेखारींदो आहे त भई तव्हां जेके सही रस्तो आहे, तव्हां हिन रस्ते सां जेके हुकूमत खां ई फैसिलिटीज़ वठी सघो था, या तव्हां पंहिंजो बिज़नेस ईअं करे सघो था, या जेके बिज़नेस में अची चुकियूं आहिनि, जेके असांजो मेंबर आहिनि, माशाल्लाह सां हींअर कुझु मुंहिंजूं मेंबर्स उहे आहिनि जेके हींअर एक्सपोर्ट तरफ़ वञनि पियूं। अच्छा, त उन्हनि जो आहे कुझु राइस जे हवाले सां आहे, कुझु ऑनियन जे हवाले सां आहे, त उहे ॿाहिरि मोकिलणु चाहिनि पियूं, त हींअर असां उन ते बि कमु कयूं पिया। त इहो हिकु फर्स्ट टाइम थींदो त हैदराबाद में का उहे औरत जेका आहे एक्सपोर्ट टर्म। तव्हां जॾहिं एक्सपोर्ट जे लाइ उन्हनि खे मतिलबु फैसिलिटेट कंदव त उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा मरहला हूंदा जेके पार करणा पवंदा? हिकिड़ो त पंहिंजो पाण खे तव्हां वटि रजिस्टर कराइणो पवंदो। छा ॿाहिरि जॾहिं का एक्सपोर्ट कनि थियूं त छा उते जे मुल्क में एक्सपोर्ट कनि थियूं का जेका आहे गुड्स जेके, त छा उते बि उन्हनि खे पंहिंजो पाण खे रजिस्टर करणो पवंदो, या उहो तव्हांजी जेका प्लेटफॉर्म हूंदो उन जे थ्रू जेको आहे उन्हनि खे मोकिलणो पवंदो? उते असांखे ॿाहिरि ॾिसणो पवंदो आहे। अच्छा, उते तव्हांखे ॿाहिरि ॾिसणो पवंदो आहे। उते असांजी पंहिंजी शइ जेको तव्हां कंदव। हा, जेको एक्सपोर्ट में हिननि खे सर्टिफिकेट वठिबो आहे पहिरीं त एक्सपोर्ट जो, ठीकु आहे न, एक्सपोर्ट में पाण खे रजिस्टर कराइबो आहे। उन खां पोइ पाण जी मतिलबु ॾिसंदा, सर्च कंदा त भई हीअ असांजी शइ जी डिमांड किथे आहे ऐं मुंहिंजो बायर किथे आहे। सही। ऐं पोइ उहो उन में चेंबर हेल्प कंदो आहे। ऐं उन खां अलावा टिडेप आहे जेको ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान, उहो उन में हेल्प कंदो आहे एक्सपोर्ट करण में, त भई तव्हांजो बायर हिन पासे हूंदो, तव्हां सिंगल विंडो प्रोसेस हाणे पाकिस्तान में बि शुरू थी चुको आहे। सिंगल विंडो प्रोसेस जो मतिलबु त असां जेका हिकिड़ी जाइ ते सभु प्रोसेस थी वेंदा आहिनि। अच्छा, अॻे हूंदो हो त हिकिड़ी फाइल हिकिड़े पासे खणी वञो, ॿी फाइल ॿिए पासे, हिकिड़ी लाहौर में कराची में साइन थींदी, ॿी इस्लामाबाद में साइन थींदी, त हाणे उहा शइ न आहे रही। हाणे असांखे हिकिड़े ई पासे सॼी जेका फाइल कंप्लीट करे उते ॾियणी आहे, उहो असांखे उतां ई कंप्लीट करे उते ॾींदा। अच्छा, हींअर जेको चाइना जो मतिलबु असांजे मुल्क में तमामु घणो जेको आहे सो प्रोडक्ट्स अचनि थियूं, बल्कि आउं चवां त डंप थी रहियूं आहिनि न, ऐं ऑनलाइन जेका सेल थिए थी,
त छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त जेके ख़वातीन आहिनि या जेके छोकिरियूं आहिनि उहे एज़ अ मिडल मैन थी करे जेके ऑनलाइन जेके सेल्स थियनि थियूं उन्हनि में छोकिरियुनि खे तव्हां ट्रेन कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जी प्रोडक्ट खे जेके आहिनि से ऑनलाइन घर में वेही कीअं सेल करे सघनि थियूं, इन ते तव्हांजी वर्किंग थी आहे? इन ते असांजूं 2-3 ट्रेनिंग्स थियूं आहिनि ऐं इन में काफ़ी छोकिरियूं कमु कनि बि पियूं ऑलरेडी। अच्छा हा, त हिन ते कमु हले पियो ऐं जेको ऑनलाइन ई हुतां शइ वरिती ऐं हुते ई सेल सेल करे वरिती। न हुनखे आउटलेट जो टेंशन, हा न हुनखे पैसनि जो टेंशन, हा न हुनखे अहिड़ी कोई त भई मुंहिंजी शइ केरु खणी वेंदो, पैसा केरु खणी ईंदो, हा उहो सॼो हिकिड़े हिन में थी थो वञे। हम्म, त उतां ई जीअं अली बाबा आहे या दराज़ हा, आहे, दराज़ आहे, Amazon हाणे आहे। टीमूं आहे। हा, त उतां ई वरिती वरी उते ई हुनजो क्लाइंट पे मिली वियो, उते ई हुन सेल करे छॾी। त इहो आहे असां वटि, असांजी पंहिंजी कंपनी बि आहे हिकिड़ी जेका इन ते कमु करे पई। अच्छा असांजी मेंबर आहिनि, उहे रजिस्टर्ड थियल आहिनि, त उहे बि इन ते कमु कनि पिया ऐं इन ते माना असांजी काफ़ी सुठो जेको आहे कमु स्टार्ट थियो आहे। इहो नथी चई सघां त असां इन ते अॻिते वधी विया आहियूं, पर स्टार्ट इन वरितो आहे असां। अच्छा स्टार्ट तव्हां जी वरितो जी आहे। बिल्कुलु। अच्छा, औरतुनि खे हींअर तव्हां जेकॾहिं ॾिसो त कहिड़नि फील्ड्स में जेको आहे सो अचणु खपे, कहिड़ा कहिड़ा नंढा नंढा बिज़नेसिस आहिनि जिन में इलाही वॾी अपॉर्चुनिटी आहे या मार्केट आहे जिते उहे औरतूं अची कमु करे सघनि थियूं ऐं उहे घर में आम वेठल मायूं जिन खे कुकिंग अचे थी, जिन खे कपिड़ो सिबणु अचे थो या जिन खे थोरो घणो जेको आहे सो मेकअप करणु अचे थो, त उहे कीअं पंहिंजे उन सलाहियत मां पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस नंढो जेको आहे सो शुरू करे पंहिंजे घर खे पंहिंजी पंहिंजी ईअं सम्झो त फैमिली खे सपोर्ट करे सघनि थियूं? हाणे ॾिसो न, मां जेके कमु पई कयां हींअर इन ॻाल्हि ते पई कमु कयां त भई असां जेकॾहिं औरतुनि जे बिज़नेस माइंड में अचे थी शइ, सिर्फ़ु इहो थो अचे बुटीक या मेकअप पार्लर, त असां इन शइ खे बीट कयो आहे, असां इन शइ खे हाराए छॾियोसीं। असां हाणे औरतुनि खे सब्जी पोखण खां वठी विकिणण ताईं आंदो आहे ऐं उहे ई औरतूं हाणे जेके आहिनि से ऑनियन फ्राई करे उनजी पैकिंग करे उनखे मार्केट में बि खपाइनि पयूं। वेरी गुड। ऐं जेके बनाना चिप्स उहे असांजूं औरतूं ठाहे अच्छा ऐं उहे सेल कनि पियूं। हींअर ओमान में असांजो डेलीगेशन वियो हो, मां पाण हुयमि हुन में, त असां बनाना चिप्स खणी वियासीं हुते, हितां जी पंहिंजी ये ठहियल। त तमिलनाडु जा जेके आहिनि से माण्हू मुंहिंजे ख्याल में बनाना चिप्स खाईंदा आहिनि। हा, उहो खाईंदा आहिनि, पर वाक़ई तमिलनाडु मूं वटि कस्टमर आया हुते त हीअ असां वटि सुठी थी मिले। मां चयो तव्हां वटि जेका थी मिले न उहा चेंज आहे, हीअ खाई ॾिसो, हीअ सफ़ा चेंज आहे उन खां। त हुननि जी थोरी सी स्टिकी हुई, बिल्कुलु माना सख़्तु थी वञे, सही सही। ऐं वरी थोरो मसालो हुन में सजी पियल हुयो। त पोइ वरी जॾहिं हीअ खाधा चवनि हा वाक़ई में हिन जो टेस्ट चेंज आहे ऐं थोरी सॉफ्ट ऐं क्रंची आहे। सही। त उन्हनि खे बि माना हीअ जेका शइ वणी ॾाढी, ऐं उते सभिनी खे सुठी लॻी ऐं हू इंट्रस्टेड हुया त भई असां जेके इन ते कमु करे सघूं था। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त असांजो आहे बायो फर्टिलाइज़र ते कमु, जेको स्पेशली मुंहिंजो कमु आहे हुन ते। वेरी गुड। ऐं असांजे इन जे बारे में थोरो असांखे डिटेल सां ॿुधायो। हा, त व्हाट इज़ बायो फर्टिलाइज़र? बायो फर्टिलाइज़र उहा शइ जे विदाउट केमिकल असां जेके हाणे असां ते पाबंदी लॻी वई आहे ॿाहिरनि मुल्कनि में, त तव्हां जेके असांखे हींअर मैंगो ॾींदव, जेकॾहिं उहे ऑर्गेनिक हूंदा त एक्सेप्टेड आहे, न आहे ऑर्गेनिक त पोइ तव्हांजी मार्केट जेके असां हिते न आहे। त असां जेके 4 साल खां पंहिंजे मैंगो फार्म ते कमु कयूं पिया बायो फर्टिलाइज़र जे हवाले सां, छो जो उन में हिकिड़ी डाइवेक अहिड़ी बीमारी आहे जेका प्लांट्स कैंसर चई वेंदी आहे। त उहा रूट्स मां स्टार्ट थींदी आहे, पर मथां जेका टॉप खे ख़तमु कंदी आहे, टॉप खां थींदे थींदे आख़िर ताईं उहा उॾो ई जेको लॻंदी आहे घर खे, उॾो ई हीअ हिकिड़ी बीटल हूंदी आहे। त उहो उॾो ई जो वरी हिकिड़ो ॿियो आहे, त उहो उॾो ई जॾहिं लॻंदी आहे त उहा हेठां खां ई हुनखे ख़तमु कंदी वेंदी आहे। पर हीअ जॾहिं रूट में लॻंदी आहे, रूट जो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी रग में फॉल्ट थींदो,
दिमाग़ मां त पहिरीं तव्हांजो पेर ख़तम थींदो त इहो ये सिस्टम मतलब नर्वस सिस्टम खे सॼो जेको डैमेज कंदी आहे हा जीअं ही नर्वस सिस्टम डैमेज कंदी आहे त हो उतां खां शुरू थींदो आहे टॉप खां ऐं आहिस्ते आहिस्ते उहो वणु सुकणु शुरू थींदो आहे ऐं पोइ अची उहो स्टेम ते ख़तमु थींदो आहे ऐं पूरो डैमेज थी वेंदो आहे त पूरी मतिलबु काठी बीजी वेंदी आहे त उन काफ़ी मतिलबु एॾी इहा परेशानी थी वई असां एतिरा उन में स्प्रे ज़ाहिर असांखे एतिरी उनजी न हुई त भई असां हिनखे कहिड़े प्रोसेस में आणियूं जो स्प्रे मां बि जान छुटे त तमामु पैसो बि वेस्ट थियो टाइम बि वेस्ट थियो ऐं वॾा वॾा जेके साइंटिस्ट असांजा या ॿाहिरियां जा बि इवन साइंटिस्ट उन्हनि बि हिन ते काफ़ी कमु कयो पर असांखे उन मां कोई बि रिज़ल्ट कोन मिली ऐं पोइ सभिनी हिते जेके असांजा पंहिंजा लोकल साइंटिस्ट हुयासीं मुंहिंजो ॾेर मीर मुज़फ़र टालपुर उहो बि प्रोफेसर आहे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में ऐं ॿियो उनजो फ्रेंड हुयो हिकिड़ो उहो बि मतिलबु इन ई एग्रीकल्चर सां ई मुंसलिक ऐं मां पाण एग्रीकल्चर सां रिलेटेड त सभिनी जो हिकिड़ो दिमाग़ हयो इन शइ ते त हाणे इन शइ जो हल पाण खे कढणो आहे पोइ असां वियासीं फोर फादर जेके फार्मिंग हुई न उन जी तरफ़ पोइ जीअं अच्छा हुई फोर फादर्स फार्मिंग जेका असांजा अबा ॾाॾा कंदा हुया भई प्लांट्स खे छॾे ॾियो ऐं गाह न कटियोसि ऐं जॾहिं असां बार बार हिकिड़ो मल्चिंग हटाए पोइ मिटी खे खोटींदा आहियूं ऐं वरी पाणी ॾींदा आहियूं डायरेक्ट पाणी उन्हनि पाड़नि में वञी लॻंदो आहे त उहो बि डैमेज कंदो आहे वरी जॾहिं तपिश थोरी थींदी आहे वरी असां गुॾियूं कंदा आहियूं त उहा जेका एवापोरेट थी वेंदी आहे जेको मॉइस्चर ज़मीन जो उहो वॾो नुक़सानु ॾींदो आहे त इहे सभु शयूं जॾहिं असां ॾिठियूंसीं त असां पोइ उन फार्म खे बिल्कुलु छॾे ॾिनोसीं उनजी जेका मल्चिंग ते आणे छॾियोसीं उनजी खोटाई या उनजी गुॾ या इहे सभु शयूं बंदि थी वियूं उनजो गाह एतिरो वधी वियो जो हुन में मॉइस्चर मशल जमा थींदो पियो वञे त उन सां इहो थींदो आहे जो पाणीअ जी ज़रूरत घटि पवंदी आहे प्लांट खे जॾहिं मॉइस्चर एवापोरेट न थींदो ज़ाहिर आहे उन में वण खे हिकिड़ो मतिलबु सही मिक़दार में पाणी मिलंदो त उनजी नरिशमेंट जेका आहे उहा थींदी रहंदी पोइ इन हिकिड़ी शइ सां काफ़ी शयुनि सम्झ आई त कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा हिन मां आहिनि ऐं उन खां पोइ वरी असां पंहिंजो ई फर्टिलाइज़र ठाहियोसीं भाण जेको हथरादू भाण अच्छा इहो जेको तव्हां हथरादू भाण ठाहियो था इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं शामिल हूंदियूं आहिनि उन में काफ़ी सारियूं जेको सम्झो माण्हू त सम्झनि था किन किचिरो पर असां हाणे उनखे सोन सम्झंदा आहियूं पंहिंजे लाइ त हिकिड़ो त घर जा जेके मतलब ग्रीन वेस्ट जेको आहे किचन जो जेको आहे असां वरी सभु शयूं मिक्स करे फिटी कंदा आहियूं न त ॿाहिरि तव्हां ॾिठो हूंदो त अलॻि अलॻि उन्हनि जा बिन हूंदा आहिनि भई हिन में प्लास्टिक हिन में वेजिटेबल हिन में तव्हां कागज़ विझो त असां इहे ई शयूं कंदा आहियूं त जीअं सब्जी मंडी मां खयोंसीं किचिरो ऐं जिते ही फिश फार्मिंग थींदी आहे उतां असां फिश जो जेको वेस्ट हूंदो आहे उहो खयोंसीं ऐं मुर्गियुनि जो जेके बोन्स हूंदा आहिनि वाइट बोन्स आहिनि उहे उनजो चूरो ऐं उन खां अलावा जेको पुराणो भाण थिए थो जेको वथाणनि जो भाण आहे उहो इहे सभु शयूं जेके आहिनि असां उन्हनि खे रिसाइकिल करे ऐं उनखे डिकम्पोज़ प्रोसेस में आणींदा आहियूं ऐं उन खां पोइ तक़रीबन 3-4 महीननि खां पोइ असांजी शइ जेका असां रेडी थी वेंदी आहे त असां चाहींदा आहियूं त 5 महीननि खां या 6 महीने कढी अच्छा हाणे इन ते वरी मूंखे हिकिड़ो सुवाल पियो अचे त छा तव्हां उहो जेको ऑर्गेनिक जेको भाण तव्हां ठाहींदा आहियो उहो तव्हां कंहिं मतिलबु जेके ग्रोअर्स आहिनि उन्हनि खे सेल बि कंदा आहियो त उहे ऑर्गेनिक जेका फार्मिंग कनि या सिर्फ़ु तव्हां पंहिंजे पर्सनल फार्मिंग जे लाइ इस्तेमालु कंदा आहियो तव्हां मतिलबु उनखे कमर्शियल बेसिस ते ठाहियो कमर्शियल बेसिस ते अञा असां इनखे कोन आंदो आहे ऐं हींअर मुंहिंजो इरादो आहे इनशाला मां इनखे कमर्शियल बेसिस ते बि आणियां पर उन में ॾिसो न इन्वेस्ट खपंदी आहे वॾी हाणे हीअ जेको असां कयूं पिया त इहो असां शुरू त सिर्फ़ु पंहिंजे ई फार्म जे लाइ कयोसीं पर असां ॾिठोसीं त हिन में जॾहिं फ़ाइदो आहे ऐं इर्द गिर्द जा जेके फार्म आहिनि उहे ख़तमु पिया थींदा वञनि त असांजो हुयो त भई ॿियो बि कोई फ़ाइदो वठे हिन मां असां फ्री ऑफ कॉस्ट उनखे ॿुधायूं पिया तव्हां हीअं कयो ही प्रैक्टिसिस आहिनि हिन जूं तव्हां इहे स्टार्ट कयो
ऐं कुझु खे असां गिफ्ट तौर बि ॾिनोसीं त उन मां सभिनी खे वञी सुठो हिकिड़ो फ़ाइदो बि मिलियो ऐं हींअर इन तरफ़ काफ़ी माण्हू अचनि पिया अच्छा जेके असांजे ॻोठनि में स्पेशली आहिनि ऐं इन सां इहो जेको भाण जी ब्लैक थींदी आहे तव्हांखे ख़बर आहे ब्लैक ते मिलंदो आहे हा बिल्कुलु स्टॉक करे छॾींदा आहिनि टाइम ते ॾींदा न आहिनि त उहा असांखे उनजी शइ जी परवाह ई कोन हूंदी आहे सही मिले न मिले असांखे कोन थो खपे अच्छा हाणे ॾिसो न जॾहिं ऑर्गेनिक फार्मिंग तव्हां कयो था त तव्हांजी जेका ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे उन जी वैल्यू जेका आहे उहा इंटरनेशनल मार्केट में त तमामु घणी आहे वधी थी वञे छा उहा साॻी जेका मतिलबु ऑर्गेनिक जी जेका इंटरनेशनल मार्केट में जेका वैल्यू आहे छा तव्हांखे उहा पाकिस्तान जी मार्केट में मिले थी कोन थी मिले हाणे छा तव्हांखे ऑर्गेनिक फूड्स जी अलॻि मार्केट लॻाइण जी ज़रूरत महसूसु थिए पई उहो त मतिलबु असांखे उहा आहे ई कान अवेयरनेस हिकिड़ी त कान्हे इन शइ जी ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेको भिंडी खे राति जो स्प्रे कंदा आहियूं सुबुह जो असांजो हारी हुनखे पटे मार्केट में वञी खपाए ईंदो आहे वरी पाण पंहिंजी फैमिली खे चवंदो आहे अच्छा हीअ न पचाइजांइ इहा जेके न राति स्प्रे कयो सीने ते हाणे उहा पंहिंजे घर जे लाइ उहो न पियो पचाए पर उहा खणी मार्केट में खपाए आयो उहा त मजबूरी आहे हुनजी मजबूरी त आहे पर जॾहिं तव्हां उहा ई शइ ॿियनि जे लाइ बि सोचियो ज़ाहिर तव्हां जिते खपाइण थो वञे उन जी बि फैमिली कमर्शलाइज़ेशन त असीं सम्झूं था हिन ॻाल्हि खे अवेयरनेस कोन्हे पर असीं ॻाल्हि था कयूं त हींअर ऑर्गेनिक जेकॾहिं पासे तव्हां वञो था या जेको आबादगार आहे उहो जेकॾहिं ऑर्गेनिक फूड जी मार्केट खे जेको आहे सो हथी ॾिए थो त उन जी ऑर्गेनिक प्रोडक्ट जेका आहे उहा बि वैल्यूएबल थी वेंदी बनस्बत जेको ऑर्डिनरी जेको भाण जे हुन ते पैदावार थिए थी उन खां वधीक उनजी जेका आहे हेल्थ वाइज उनजा बेनिफिट्स हूंदा कमर्शियल उहा असां वटि मां नथी सम्झां त फ़िलहाल असां वटि इहे कमर्शियल थी सघे थी अच्छा छो जो असां वटि हरामखोरी एतिरी असांजे उन में ज़मीर में मिक्स थी वई आहे जो मुंहिंजे ख़्याल में त असां चवंदासीं असांखे तकिड़ा पैसा खपनि असांजी तकिड़ी जेका प्रोडक्ट वञे ऐं वधीक फ़ाइदो मिले ऐं असां उहो कोन था सोचूं त भई मुंहिंजी शइ जेका आहे अॻियां वधे या ही जेके माण्हू मूंखां वठनि था पिया त उन्हनि खे बि हिकिड़ो फ़ाइदो मिले या सिहत जे हवाले सां उनखे फ़ाइदो थिए तव्हांखे हिकु औरत जे मतिलबु नाते सां इहो जेको तव्हां पंहिंजो प्लेटफॉर्म हलायो पिया तव्हां एग्रीकल्चर में बि कमु कयो था वरी तव्हां मार्केट्स लॻायो था त इन्हनि सभिनी शयुनि में तव्हांखे जेके प्रॉब्लम्स अॻियां अचनि था उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि शुरू में मूंखे काफ़ी प्रॉब्लम्स खे जेको फेस करिणो पियो ऐं तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी जेका बचपन जी ट्रेनिंग तव्हांखे ॿुधायमि न त थियल आहे उहा हिकिड़ी मुंहिंजे बाबा जे तरफ़ां थियल हुई ऐं उहा ईअं थियल हुई त पुटनि वांगुरु बिल्कुलु उन्हनि मूंखे ट्रेंड कयो त मुंहिंजो माइंड जेको ठहियल हो न उहो उन हिसाब वारो हुयो मां उहो फील ई न कंदी हुयमि त भई मां औरत आहियां मां इहो नथी करे सघां ऐं मां जॾहिं बि कोई बि कमु कंदी हुयमि न त मां चवंदी हुयमि हा मां इहो करे सघां थी मतिलबु मुंहिंजे लाइ ॾुखियो कमु कोन्हे को मां इहो सिखां हिकु ॿ दफ़े ॾिसां मां करे वेंदमि त इहे शयूं शुरू में त जॾहिं मां हिन प्रैक्टिकल फील्ड में जॾहिं इहो कमु कयो त तव्हांखे ॿुधायां त मर्द त ठहियो औरतूं मुंहिंजूं सख़्तु मुखालिफ़ हुयूं अच्छा इन जो सबबु छा हो इन जो सबबु इहो हुयो त हिकिड़ो त असांजो जेको सिंधी औरत जेकॾहिं पाकिस्तान में थोरो सो कर खणी हलंदी आहे मथे मुंहुं कंदी आहे त उनखे जेको आहे सो ॾाढो हिकिड़ो त नेग्लेक्ट कयो वेंदो आहे उनखे स्पेस न ॾिनो वेंदो आहे ऐं ॿियो त अच्छा इसको ये कैसे करेंगे इसको कैसे पता ये नहीं कर सकती असीं चेंबर ठाहिण में बि असांखे मतिलबु एतिरी त महिनत करणी पई पर यकीन कयो जो जेको कमु महीने में थियणो न उहो हफ़्ते में थी वियो अच्छा एतिरी मुखालफ़त हुई जो कराची हैदराबाद पिशावर ऐं लाहौर इस्लामाबाद इन सभिनी उतां जी जेके माशाल्लाह असां जेके अॻु में वेठल वॾियूं वॾियूं मायूं हुयूं जेके नामी गिरामी उन्हनि पूरी मुखालफ़त कई
अच्छा अच्छा इहा मुखालफ़त इहा हुई त सिंधी औरत अॻियां न अचे या औरत अॻियां न अचे? न सिंधी औरत। सिंधी औरत अॻियां न अचे। अच्छा ये तो पेंडू होती, इनको क्या पता चेंबर क्या होता है। मां चयो वाकई में मूंखे ख़बर न हुई अहिड़ी चेंबर जे हवाले सां, पर इहो मूंखे हुई ॼाण त असां हमेशह हर हंधि स्पेस छॾियो आहे। असां हर मतिलबु ॿाहिरियों माण्हू अची करे असां वटि पंहिंजी जाइ ठाहे वेंदो आहे, उहो ई कमु कंदो आहे। पोइ हिते हिकिड़ी लेडी आई हुई, उहा माना असां नंढो नंढो ई कारोबार शुरू कयोसीं त विच में जो है ना यहाँ पे चेंबर बनाना चाहती हूँ। तो अच्छा चेंबर बनाना चाहती है, फिर मैं ये करूँगी, फिर मैं वो करूँगी, जो जेको हिकिड़ो ॾेखारींदा आहिनि तो मां चयो अच्छा फिर हम आपको कहाँ पे ढूंढेंगे, आप तो यहाँ पे नहीं होंगी, आप इस्लामाबाद में होंगी। फिर अगर हमें कोई मसला होता है, कोई चीज़ पूछनी हो या कुछ भी करना हो, फिर हम आपको फ़ोन करें, फिर आप मैडम फ़ोन नहीं उठाएंगी, अभी तो आप 10-10 दिन में कॉल्स करती हैं, फिर बाद में हम आपको कहाँ पे ढूंढेंगे। तो उन्हें ते वो चुप थी वई, तो उन्हें समझी वई तो माना हिन जो दिमाग़ थोड़ो सो हले थो त हे माना कोन ईंदियूं। पोइ माना हिननि खां काफ़ी असां ॿ हुयूंसीं, हिननि खां ॾाढा सुठा चङा ख़ासा सवाल कयासीं। पोइ माई परेशान थी वई, चई और तो कोई नहीं कुछ पूछ रहा, सब चुप चुप बैठे हुए हो, ये दोनों बहुत पूछ रही हैं, इनको जो है ना थोड़ा सा कंट्रोल में करो, इनको थोड़ा सा मोटिवेट करो, बातों में लाओ। त मां खे यकीन कयो उन वक़्तु हिन मूंखे फॉर्म ॾिनो हिकिड़ो, अची मुंहिंजे हिकिड़ो दिमाग़ में जेके कोन अची वेंदा विसविसा त भई जेकॾहिं इहे ॿार अची हिते थी करे त असीं छो नथा करे सघूं। ऐं ही हैदराबाद जूं हेॾियूं मायूं, हिकिड़ी उहा माई उतां थी अचे, सभु हुनजे अॻियां ईअं वेठियूं आहिनि ॼणो त असां जेको वॾो मुर्शिद अची वियो ऐं असां माना हुनजा बसि ताबेदार थी वेही रहूं। त पोइ मूंखे इहा शइ त शुरू खां ई हुई त भई असां हमेशह स्पेस छॾियो आहे, पोइ असां पिटींदा आहियूं त भई असांजे लाइ कुझु कोन्हे। हा त पोइ मां चयो हिननि मूंखे एतिरो प्रेशर विधो, एतिरो प्रेशर विधो जो राति जो 3-3 वॻे ताईं मुंहिंजे कॉल्स ईंदी हुई त भई जो है ना आप इस चीज़ से हाथ उठा दो, अच्छा आप नहीं करो, हम आपको बना के देते हैं, हम आपके लिए ये भी करेंगे, हम सब कुछ कंदासीं तव्हांजे लाइ, तव्हां हथु खणो हिते। अब जीअं हो मूंखे चवंदा वञनि छॾ तीअं मुंहिंजो हिकिड़ो वधीक थिए भई हीअ शइ का आहे माना एॾी अहम आहे जो मूं ते एतिरो प्रेशर पियो पवे, मर्दनि खां, मायुनि खां, सॼे पाकिस्तान मां मूं ते हिकिड़ो प्रेशर, ये कहाँ से निकली है, ये कौन है, हमने पहली दफ़ा सुनी है ये औरत और हमने तो कभी इसको देखा भी नहीं है। मां चयो हाणे माना इहा शइ करणो आहे ऐं जो ही सभु जो पाकिस्तान परेशान थी वियो आहे त ही माई केरु आहे, त हिननि खे मां करे थी ॾेखारियां त हीअ वाक़ई माई केरु आहे। सही। त पोइ ईअं ई राति जो 3 वॻे असांजो हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप ठहियो ऐं छो जो मूंखे उन वक़्तु उहो ॾाढो तंग कंदा त मूंखे वरी निंड बि न ईंदी। पोइ मुंहिंजे नंढड़े मूंखे चए मम्मा हिकिड़ो त तंग थी करे सुम्ही बि नथी ऐं जेकॾहिं कुझु करिणो अथव न त पंहिंजे लाइ कीअं पंहिंजो व्हाट्सएप ग्रुप ठाह ऐं मां एड कर, उन्हनि सभिनी सां हिकिड़ी कम्युनिकेशन में अची वञो ऐं तव्हां पंहिंजो बिज़नेस ग्रुप ठाहियो, उन खां पोइ जेको करिणो अथव मिली करे रजिस्टर कराए वठो। हा पोइ मुंहिंजे माइंड में बि अॻिली मची इहो सवेर छो न पियो ॿुधाई। हा न मां एॾो परेशानी में वेठी हुई, मूंखे सवेर चई छॾी आहे त मां इहो ठाहे ऐं सुम्ही पवां। त पोइ वरी ईअं ई थियो ऐं सुबुह जो जॾहिं सभिनी ॾिठो अॼु कहिड़े ग्रुप में एड कयो अथई, मां चयो मूंखे बि ख़बर न आहे, बसि तव्हां एड थियो, सुभाणे मीटिंग ते अचो त पोइ इन खे ॾिसूंसि था। ऐं ईअं ई थियो माशाल्लाह सां काफ़ी सारियूं औरतूं आयूं मीटिंग ते ऐं अल्हम्दुलिल्लाह हुनजो ट्रस्ट मूं ते अॻे ई हुयो ऐं उन खां पोइ वरी वधीक हुननि चयो त बसि जीअं तव्हां चवंदो असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं ईअं ई जो ॿियनि जो हिकिड़ो प्लान हुयो उहो कैंसिल थी वियो ऐं माशाल्लाह असांजी चेंबर जेको आहे सो रजिस्टर थी वियो कुझु ई टाइम में। मतिलबु पॉसिबल ई न हुयो, जेके माण्हू कोशिशूं कंदा हुया उनखे साल थी विया पर हू न करे सघिया हिते हैदराबाद में ऐं उहो कमु असां 2022 में 5 अक्टूबर ते लाइसेंस खे इशू थी वियो। ज़बरदस्त, मूंखे इहा तव्हांजी सक्सेस स्टोरी तमामु सुठी लॻी त तव्हां बीइंग
फीमेल जिथे औरतुनि खे तमामु घणा चैलेंजिस आहिनि बिल्कुलु उते तव्हां पंहिंजे लाइ औरतुनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहे वरितो औरतुनि जो जेको आहे सो विमेन जेको कॉमर्स चैम्बर ठाहे वरितो या सिंधी औरत जी जेका आहे सा आउं सम्झां थी त सक्सेस आहे सक्सेस आहे ऐं बिल्कुलु तव्हां उन जा महिंदार आहियो अच्छा मूंखे हाणे आउं चवंदसि त तव्हां असांजी जेको नौजवान औरत खां वठी ऐं जेके अञा ताईं उन्हनि में स्टेमिना आहे कमु करण जी असां उमिरि जी ॻाल्हि नथा कयूं बिल्कुलु हर उहा औरत जेका महसूसु करे थी त हिन उमिरि में बि मुंहिंजे अंदरि कमु करण जी ताक़त बि आहे ऐं सलाहियत बि आहे त उनखे छा करणु खपे जो हू घर में वेठे या नंढो को मतिलबु जेको आहे सो पंहिंजो वेंचर शुरू करे ऐं तव्हांजे जेको आहे सो हिन ते पंहिंजे प्लेटफॉर्म ते तव्हांखे जेको आहे सो रजिस्टर कराए सघे हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायां न थी बचत बाज़ार लॻाई आहे त इन में उहे औरतूं बि आहिनि जेके घरनि में कमु कंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी बिरयानी लॻाई आहे त हालांकि उहा मूं वटि रजिस्टर कोन्हे का पर हुनखे नीड हुई अच्छा ज़रूरतमंद हुई हुनखे कारोबार करिणो हुयो त इहो हिकिड़ो हुनजे लाइ माना प्लेटफॉर्म थी वियो त भई तूं अचु करे सघीं थी हिकिड़ो देगिड़ो ठाही सुभाणे ॿ ठाहींदीअं तोखे हिकिड़ी ख़बर पइजी वई शइ जी त कस्टमर तुंहिंजो आहे तूं इहे पाड़े में बि ठाहे पोइ खपाए सघीं थी सही त अच्छा हुनखे रस्तो मिली वियो तव्हांजो को नंबर तव्हांजो को कॉन्टेक्ट जेको आहे सो एड्रेस जंहिंसां औरतूं तव्हां सां कॉन्टेक्ट करे सघनि मुंहिंजो नंबर तव्हांखे मां ॾेई हलो तव्हां मूंखे ॾेई छॾिजो ऐं ॿियो त ऑफिस आहे असांजी आटोभान रोड ते अच्छा ऐं उते उर्वास जे नाले सां असांजो मुंहिंजो आहे आउटलेट बि आहे ऐं उहो आउटलेट ईअं आहे त जेके असांजूं चेंबर जूं औरतूं आहिनि जेके असांजी बिज़नेस वारियूं आहिनि उन जूं प्रोडक्ट्स बि असां उते रखंदा आहियूं अच्छा जीअं असां वटि कोई डेलीगेशन्स अचनि था या असां वटि कोई अहिड़ा कस्टमर बि अचनि था त असां उन्हनि खे जेकॾहिं कंहिंखे ज़रूरत आहे त उहो उतां परचेस करे असां उन्हनि जो ऑर्डर बि अॻियां बि ॾेई सघूं उन्हनि खे ज़बरदस्त त ईअं हाणे ॾिसो न बिज़नेस करे थी हिकिड़ी औरत त उहा सिर्फ़ु पंहिंजे घर जे लाइ न पई करे पर उहा पंहिंजे मुल्क जे लाइ करे पंहिंजे मुल्क लाइ बि करे पंहिंजी सॼे हुन एरिया जे लाइ जीअं जिते उहो कमु ॾिए पई वरी जेको कमु खणी पियो वञे पूरो नेटवर्क आहे पूरो हाणे सिंधी कमु ॾिसो ख़तमु थी वियो हुयो माइंड करणु छॾे ॾिनो हुयो ऐं चवंदियूं त भई असांखे हा प्रॉफिट कोन थो मिले ॿियो केरु पाए कोन थो झटको थी वियो आहे अॼुकल्ह जूं छोकिरियूं नथियूं पाइनि अॼुकल्ह जूं छोकिरियूं वरी वरी साॻे ई पाइनि पियूं ज़बरदस्त पर हुनखे जेकॾहिं नए आइडिया सां नवनि कलर्स में ऐं मॉडर्न जेको आहे सो उनमें अटायर तव्हांखे मां ॾेखारींदमि असांजे आउटलेट ते उहे शयूं अची वयूं आहिनि हींअर कल्चर जे हिसाब सां अहिड़ा ड्रेसिस आहिनि जेका असांजूं यूनिवर्सिटी गोइंग जेके छोकिरियूं आहिनि या जेके ऑफिस कमु कंदियूं उहे ऐं हर हुन छोकिरीअ जे लाइ ट्रेडिशनल ड्रेस आहे ज़बरदस्त त उहो सिर्फ़ु न आहे त भई असां सफ़ा जड़ियल गज था पायूं ऐं वरी पोइ उन सां कमु नथा करे सघूं या घर में नथा पाए सघूं या मंगनी शादी या अहिड़ा इवेंट आहिनि उन्हनि में कहिड़े क़िस्म जा असां हिकिड़ो कयोसीं फैशन शो हिते हैदराबाद में ई ऐं उहो हैदराबाद जो तमामु वॾो सक्सेसफुल जेको फैशन शो थियो आहे जेको असां हैदराबाद में करायोसीं ऐं उन में असां ईअं करायोसीं त मां लिंक तव्हांखे मोकिलींदमि तव्हां उहो ॾिसिजो बि जेके असांजो मेहंदी मंगणी ऐं निकाह लाऊं ऐं वलीमो उन ते कहिड़ा कहिड़ा ड्रेसिस असांजा सिंधी जेके ट्रेडिशनल हुया पाए सघूं था ऐं हींअर बि असां उन्हनि खे वेयर करे सघूं था जेके असांजा इहे जेकॾहिं असां 70,000 या हाणे त माशाल्लाह 20-30 लख ताईं वञी पहुता आहिनि इहे ड्रेसिस शादी वारा त अहिड़े ई टाइप जा जेकॾहिं असांजा सिंधी ड्रेसिस तव्हां पायो त उहो तव्हांखे मुनासिब क़ीमत में बि मिली वेंदा ऐं तमामु सुहिणा बि लॻंदा ऐं सकाफ़त वारी जी सकाफ़त बि असांजी थी वेंदी ऐं हुनजो कमु हथ जो एॾो ख़ूबसूरत जेको फॉर एवर हूंदो आहे तव्हां उन कपिड़े तां लाहे ॿिए कपिड़े ते लॻायो वरी उन तां लाहे टीं ते लॻायो त कपिड़ो फाटी वेंदो कम खे कुझु कोन थींदो त उहा शइ असां हिकिड़ी इंट्रोड्यूस कराईसीं हिते ऐं काफ़ी सुठो रिस्पॉन्स असांखे मिलियो हुयो त मंगनी शादी हर हुन इवेंट जो जेको ड्रेस हुयो उहो असां हुते ॾेखारियोसीं त काफ़ी माण्हू ख़ुशि थिया ऐं काफ़ी ऑर्डर बि मिलिया त उन्हनि खे असांजी जेके बि हुयूं उते बिज़नेस वारियूं लेडीज़ त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हिकिड़ो नंढिड़ो मैसेज औरतुनि जे लाइ
मैसेज इहो आहे त बसि पाण खे कमज़ोर न सम्झो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त पंहिंजूं जेके हदूं आहिनि उहे क्रॉस न कयो। जॾहिं असां पंहिंजूं हदूं क्रॉस न कंदासीं त असांजे घर जो माहौल असांजी जेके त पोइ रुकावटूं बि कोन ईंदियूं। रुकावटूं बि न ॾींदो ऐं इहा असांजे लाइ हिकु तमामु वॾी हेल्पिंग हैंड्स हूंदा आहिनि जेके असांजी फैमिली हूंदी आहे। फैमिली सां गॾु रही करे असां कामयाबु थी सघूं था। फैमिली जी सपोर्ट जे बग़ैर औरत कुझु नथी करे सघे। ज़बरदस्त मैसेज, तमामु बहितरीनु शाहिदा, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजो प्रोग्राम अॼु जेको आहे सो औरतुनि जे वेंचर्स, औरतुनि जे स्टार्टअप्स ऐं नंढनि नंढनि बिज़नेसिस जे बारे में असां ॻाल्हि ॿोल कई शाहिदा सां। ऐं शाहिदा औरतुनि जे लाइ जेको मैसेज ॾिनो आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे। उमेदु आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हां सभिनी खे वणियो हूंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त ज़रूरु कमेंट कंदा, असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह वाहे।